अल्लाह जे कुरान जी महफिल में मस्जिद में रब जो कसम खणी चवां थो बेनिमाज़ी हुंदो अल्लाह जी पकड़ खो न बचंदो रब छडियो वेठो तो मन सुधरो मुखे एकड़ो अच्छी दाढ़ी सा बुजुर्ग हो वेठो रोए पे मुखे चे मौलाना गाल छा बुधाई ये एडा नाफरमान थी विया ने एडा नाफरमान थिया जिन जे मथो अल्लाह जो अजाब आयो रब जो कहर आयो न पोत पो भी न सुधरिया हिन पर न तंबुन में तवा अंदर वणो वो भी तास जा पत्ता था वेठा खेरन न पोड़न में हया न औरतुन में शर्म जिन अखिन से अजाब दिठो घर वहंदा दिठो घर डहंदा दिठो बच्चा लुढ़ंदा दिठो पो भी बेशर्मन के टके जो हया कोन मुझा दोस्तों मुझा प्यारा भाईरो अल्लाह जो नालो दई अर्ज कयां थो मिली खुदा जो नालो थो न यार के न रुसायो महबूब नबी सां रब वायदो कयो त अजाब न मोकलींदोमान गाल याद आ न दुनिया में वरी अजाब दिखारे जे न फरमानियूं कंदा त पो अजाबन जा दरवाजा खोले मारब पान दे मोटाईंदो मान मन सुधरन एडो अब्बे के प्यारा नाहियूं एडो अम्मा के प्यारा नाहियूं एडो उस्तादन मुर्शिदन के प्यारा नाहियूं तो त अब्बे ठायो नाहे अम्मा ठायो नाहे उस्तादन मुर्शिदन ठायो नाहे ठहण वारी ज़ात अल्लाह जी उन कारीगर के केडा न प्यारा हुआ हे अल्लाह साईं हे कन मरोड़ियो आ त मन सुधरन दिठो सा अजाबन जे मथो अजाब आया कुछ साल अग में मकड़ आई ताड़े तो कोन आई मकड़ जो लथी त मानू जूं फसलूं त खाई वई पर वणन जा पन भी चटी वई वो मानू छा पिया करन डाड़े नवारन जे भी इची में यो बधो पियो होने साईं कंहिंखे तगारी बधी पई आ कंहिं वीचारे के टीन बधो पियो ढड़म ढण बड़े मां थोड़ी मंगण हार कड़ी खां वठी थिया जैसे मंगण हार न आहियूं हिननि खे पखियुनि खे उॾारियूं था हिननि जीतनि खे उॾारियूं था फसल खाई विया पर अल्लाह जो वरी भी रहम थियो माकड़ वई पर असां पोइ बि न सुगरियासीं साॻी लाटूं साॻा चुक वरी थोरो अरसो गुजरियो वरी अल्लाह सी अजाब मोकलियो छो त मदीने वारे मोहम्मद करीम सा वायदो थियलो सवरी जो अजाब मोकली कोरोना वायरस मोकले छड़ो मुल्क पाकिस्तान में न पर पूरी दुनिया अजाब जी लपेट में हुई उमरा भी बंद थी आ काबे दे तर ममनू बाबा न चन हेडे मानू मतलब बीमारी खड़ी अचन सब वेठा ड्रिजन प्या हथ हिक बे सा न परे का सलाम कयो पर वेजा न चो एड़ो अजाब मोकली मन सुधरन पर एड़ी चंडराई खई जो अञा भी न सुधरियासे खुदा जो कसम महबूब मोहम्मद करीम जे करे अल्लाह ताला वरी अजाब दिखारियो मीह डिठो त वसियो त वसो वसा 2.5 महीना हलियो त बंद थियण जो नालो ही न वक्फे वक्फे सा हलंदो रहो मानुन जा फसल सड़ी विया बनियूं सड़ी वयूं घर ड्रही विया अची जो पिछाड़ी में मीह हलियो 8 ॾींहं जो मुसलसल हलियो जो ये वसवसा जो लगी पई न ॾींहं जो रुके पियो न रात जो रुके पियो मानुन जो रड़ियो पइजी वयूं दाहूं पइजी वयूं चीखा पइजी वयूं गुनाह त असां कयासीं पर हे मासूम सगीर वेठा पिया लोड़े गुनाह असां कयासीं जानवर पिया लोड़े ढोर पिया लोड़े इन्हनि कहिड़ा गुनाह कया पखियुनि जो रड़ियूं निकिरी वयूं उन्हनि जा अथा किरी पिया झुपड़ियूं किरी पयूं माण्हुनि जा त घर वया उन्हनि पखियुनि परिंदनि जा भी घर विया हलिया वेठा पिया पखी भी रोइनि जीत भी रोइनि पिया जानवरनि जो रंभो भी निकिरनि पयूं अले कंहिंजी रब करीम दुआ कई दुआ कबूल कई जो बरसात बंद थी वई माण्हू पिया चवनि सुधरंदासीं पोइ भी उहो ई हाल थी वियो जो अञा भी वीचारियूं मस्जिदूं खाली साईं निमाज़ हली वई खुदा जो दर छॾे विया माण्हू वरी अल्लाह जो अज़ाब इहो मींहुं बंद थियो वरी सुख थी माण्हुनि खे बसि अल्लाह राज़ी थी वियो खुदा जा बानो अल्लाह जो नालो ॾेई अर्ज़ कयां थो हे महबूब नबी सां वाइदो कयोसीं त हिक ई झटके में हलिया जेके असां में गुनाह आहिनि मदीने जे मीर जा उम्मतियो वरी अञा बरसात बस थी त वरी बीमारी शुरू असां ॾे त होई पोइ तव्हांजे कंडियारे जी मूंखे ख़बर न आहे होई जाडे जो रोड असां अचूं था घर बुढ़ा पिया आहिनि जायूं बुढ़ियूं पियूं आहिनि बनियुनि जा फसल हाणे पुछो माने भला ॾियो ख़बर हेल साग बाग बि ॾींदो तोहफ़े में चयोसीं हेॾे साग जो नालो न वठिजांइ माना बनियुनि में हेॾो पाणी अञा बि न सुधराए खुदा जे अज़ाब के दावत न दे मोटी अच सुधरण जो मौको मिलियो थी मत रातो वा जनाज़ा न दुनिया में खड़ा वे ये झटका भी जमीन के आया साईं छा थियो ज़लज़लो आयो
हीअं जो ज़मीन खुली तो ज़मीन के पेट में हज़ारनि में माण्हू गिड़काए वई छो ख़ुदा जे अज़ाब के दावत था ॾियो। रब मदीने वारे साईं जे सदके ॾेखारे वेठो जे हुननि खे कर कयो त तव्हांखे बि करे सघां। 2010 में बोड आई ही पर तव्हांजो इलाको हेॾे बचल परते हेॾे कश्मीर खे बोड़ियईं हेॾे जूं बोड़ियईं त कंदकोट गौसपुर जा माण्हू ॿुॾी विया घर ड्रही विया दरपदर थी विया शहदाद कोट वारा 12 साल रब से वरी भी छड़ियो ॾिठई त हे नथा सुधरन होॾे अज़ाब ॾिनो मान पोइ अहिड़ो अज़ाब मोकिलियईं सॼे मुल्क पाकिस्तान जी का कुंड न छॾी जिते बरसात न पई वहे। माण्हुनि जा बंगला पिया वहनि अमीरनि ग़रीबनि जा बंगला पिया वहनि बरसात जे अंदरि ग़रीबनि जा त घर वहनि पिया वॾनि वॾनि नवाबनि सरदारनि जा बंगला बि वहनि। मैं हिकिड़े बंगले में वियुमि बंगलो तमामु बहितरीन सोसाइटी में ठहियल हो टाइलूं मथों भी लगल तो वो बंगले वारो मूंखे चईंसि दुआ घुरो त को मींहुं बंदि थिए मॾो तोखे कहिड़ी परवाह। हेॾो बंगलो थी मूंखे अंदरि वठी वियो रोए पियो अखियुनि मां पाणी न पियो बीहेसि मूंखे चयोसि ग़रीबनि जा अधा एतिरो न विया आहिनि जेको मुंहिंजो बंगलो अंदरि टिमे थो। एॾो अज़ाब हो ख़ुदा जो पोइ बि असां अञा न सम्झी सघियासीं। ख़ुदा जो नालो अथव बाहूं थो ॿधाम अल्लाह जे अज़ाब खे दावत न ॾियो। अलाए कंहिंजी दुआ क़बूल थी अलाए किवलिन जी अलाए माकोड़नि जी जीतनि जी दुआऊं क़बूल थी जो मींहुं बंदि थियो न त बंदि थियण जो नालो ई न हो। कंडियारे शरीफ जा मुसलमानो हामिदो जण जा ओ नवाबो गरीबो मिस्कीनो हारियो मज़दूरो पंहिंजी ज़िंदगी ते रहम कयो करम कयो अथव रब वरी भी थोरो कयो अथव एहसान कयो अथव जो वरी भी रहायो अञा बि तव्हां ॾिसो रोडनि रस्तनि ते माण्हू वीचारा ॿाहिरि भुंगड़ियूं वॾियूं वेठा आहिनि साईं बच्चा दरपदर औरतूं दरपदर। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो जे मौली साहब ये दरपदर थिया आहिनि पर पोइ बि निमाज़ नथा पढ़नि। मां अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल में मस्जिद में रब जो कसम खणी चवां थो बेनिमाज़ी हूंदो अल्लाह जी पकड़ को न बचंदो रब छॾियो वेठो तो मन सुधरो। मूंखे हिकिड़ो अच्छी दाढ़ी सां बुज़ुर्ग हो वेठो रोए पियो मूंखे चए मौलाना ॻाल्हि छा ॿुधायई ये एॾा नाफ़रमान थी विया आहिनि एॾा नाफ़रमान थी विया आहिनि जिन जे मथां अल्लाह जो अज़ाब आयो रब जो कहर आयो पोइ बि न सुधरिया आहिनि पर इन तंबुनि में तव्हां अंदरि वञो पोइ बि तास जा पत्ता था वेठा खेॾनि न पोड़नि में हया न औरतुनि में शर्म अथई। मां हिकिड़ी जाइ ते वेंदो हुउमि मस्जिद भी हो मदरसो भी हुयो तालिब 2-3 मदरसे में निमाज़ पढ़ंदा हा हाणे जी वियुमि त 150 खां मथे घर तंबू लॻा पिया आहिनि। मां ॾाढो ख़ुशि थियुमि मतलब अॼु वॾी जमात थींदी 150 घर इन्हनि जे अज़ाब आयो अथनि हे त मस्जिद में पैर रखण जी जाइ न हूंदी। मस्जिद में बीठुमि त 3 तालिब सगोरा इमाम अॻियों तकबीर मां ॾिनी मत हे काॾे विया न आया त उहो मौलवी रोए पियो मूंखे चई मौलाना तूं निमाज़ूं त ठहियो पर हिन भागा जुमे जी निमाज़ बि नथा पढ़नि। जिन्हनि अखियुनि सां अज़ाब ॾिठो घर वहंदा ॾिठो घर ड्रहंदा ॾिठो बच्चा लुढ़ंदा ॾिठो पोइ बि बेशर्मनि खे टके जो हया कोन। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा प्यारा भाइरो अल्लाह जो नालो ॾेई अर्ज़ु कयां थो ॿिन्ही ख़ुदा जो नालो थो उन यार खे न रुसायो। मां हिकिड़े रस्ते मां गुज़रियो पियो वञा हिकिड़े वण ते मुंहिंजी निगाह पई वण ईअं सड़ियो पियो हो ॼणो कंहिं पेट्रोल हारे हुनखे तीली ॾेई छॾी आहे। मां उते उन्हनि खां पुछा कि बाबा हिन वण सां ज़्यादती छो कई अथव छो साड़ियो अथव मूंखे चयो मौलाना असां न साड़ियो आहे अल्लाह जो अज़ाब हिन वण ते। मां चयो हिन वण वीचारे गुनाह कया छा हिन कड़ा ॾोह कया जीअं चवंदा आहिनि सावन जे आवे पोइ सुका बि सुकनि जे आवे पोइ सावा बि सड़ी वेंदा आहिनि। अब इहा आहे की न मत बेनिमाज़िन सां यारी रखे मत बेनिमाज़ी जी यारीअ जे करे तू भी न जे करे मत जहन्नम में हलियो न वञे अहिड़े यार सां यारी न अहिड़े निभागे दोस्त सां वेही चाहे जो कोप न पी जाए जेको बेनिमाज़ी आहे 24 कलाक अल्लाह जी न जे लानत थी वसे। खुदा जो नालो थी खुदा जो नालो थी खुदा जो नालो थी निमाज़ी थी पओ। मूंखे चए मौली साहब ॻाल्हि आहे हिते पीउ पुट गर्मीअ जी मौसम हुई सारियुनि जो इलाइक़ो हो जे रोंबो करे अची हिन वण जे हेठो सुता मथो खेवण जो किरी त पुट त सड़ी वियो अबो त सड़ी वियो पर वण बि सॼो इहो कोयलो बणिजी वियो। खुदा जा अज़ाब आहिनि पोइ बि असां नथा सम्झूं। ॿेली अल्लाह जो नालो थो ॾियांव अल्लाह जो नालो थो ॾियांव खुदा जो नालो ॾेई अर्ज़ु कयांव थो बेनिमाज़ी न थियो छो था पाण खे दुनिया में तबाह बर्बाद
बेनमाजी तमाम गंदो आ मान थो चवा कुरान थो चवे उलाइका कल अनआम पढ़ा कुरान पता था कुरान उलाइका कल अनआम बल हुम अज़ल कुरान तो फरमाए चौपाए जानवर को भी बेनमाजी गंदो आन को मीहूं भी भलियूं ठगियूं भी भलियूं बकरियूं भी भलियूं पर गंदे में गंदो जानवर कुत्तो भी भलो थो छो तो कुत्तो भी मालिक जी सुञाण थो करे छोटो पान के गंदन की लिस्ट में आने किताबन में अचे तो बेनमाजी सुबह जे टाइम ते घर मो निकतो अखिन के मटींदो पियो अचे हेडो खिनज़ीर भी पंजे अखड़े मो निकतो हिय जो बेनमाजी ते नजर पइजी वसे एकदम कूड़े में मुंह ॾेई रोई चवे तो ओ मुंहिंजा अल्लाह शुक्र थियो जो बेनमाजी जो मुंह न ॾिठुमि जे बेनमाजी जो चेहरो ॾिसां त सॼो ॾींहुं मुंहिंजो कम ई न ठहे आ खिनज़ीर किनो जानवर वो भी बेनमाजी को पनाह थो घुरे पर तू अल्लाह जो दर छॾे वियो आ नीमक हराम थी छड़ो जो ही बोड मुतासिरन जी का कैंप ते गाड़ी अचे अल्लाह अल्लाह कुराड़ो अच्छी दाढ़ी वारो भी भज भजा पोयो पुट त भजन पर मासूम बार भी भजन था मन के 2 रुपया मिलन मायूं पोयो मर्द पोयो बच्चा पोयो कई गाड़िन जेठो चीभाट जी खत्म थी विया हे छा बुख्या दींदव हे पाण बुख्या बंगाली हिनन के बे हंदो इमदाद मिली पो भी हिनन जा पेट अन्या भी भरजनी नथा चवन था अन्या भी आण छो तन जो पेट जहन्नम थी जहन्नम बणजी चुको आहे तो त जहन्नम भी न भरबो जहन्नम भी चोदो अन्या भी कुछ मुंह में अचे अन्या भी मुंह में अचन हेथा चवन अन्या भी असा में अचे अन्या भी असा में अचे अन्या भी थोरो मिलियो आ अरबे खरबे खाई विया पो भी पेटन जा पेट न भरिया ये छा तोखे ॾेई छा ॾींदा हो तो चवे मोजो दर वठ सॼी जिंदगी खारायो तो माई हाणे भी तोखे बुखियो न छॾी अदा कसम तो अल्लाह जो जेके मस्जिद में वेठा हो तव्हां खे कंहिं खारायो अमड़न जे पेट में हुयो त कंहिं खारायो विच समंदर में तफसीरन में अचे तो हिकिड़ो इंसान अंदर जो ॾिठई हिकिड़ो पत्थर पियो आहे छा पियो आहे पत्थर ॾाढो सुहिणो हो बार कड़ी उनके का शइ हई त पत्थर बद थी वियो अंदर से त पत्थर जे पेट में ॿियो पत्थर पर वो अन्या भी सुहिणो इसी करे जे वार बहे त अन्या भी सुहिणो आहे उनके का शइ हई त वो पत्थर भी बद थी वियो अंदर जो ॾिसे त न पत्थर जे पेट जे अंदर हिकिड़ो जीत वेठो आहे दिल में ख्याल थियो विच समंदर में पत्थर जे पेट में पत्थर जे पेट में वरी हे जीत निकतो छा खाईंदो हूंदो हीअ जो ॾिसे त उन जीत जे वात में मिस्री जो गड़ो पियो थो चूसे तॾहिं फरमाई मा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन केर तो खाराए गालायो तो सही जितन के खाराए तो पखिन के खाराए तो तू अशरफुल मखलूकात करे रब तो के पैदा क्यों सोहणे मोहम्मद जो उम्मती क्यों थई एतरी भी लगे नथी अचे तो न हबीब जो उम्मतिया उन नबी पाक मोहम्मद मेराज वारी रात रब को रात वठी 5 नमाज़ूं आंदियूं 5 वक्त भी उन जे दर जी हाज़िरी न भरियो खुदा जो नालो थी खुदा जे हुक्म की नाफरमानी न कर ॾाढो ॾुखियो थींदे कबर में वैल हुंदई कबर में मुसीबत हुंदई कबर में अज़ाब हुंदई जे बेनमाज़ी थी मरी वई नबी से फरमाइन था बेनमाज़ी कबर में पुॼे तो सॼो पासो मैयत के खबे पासे ॾो ज़ोर थो ॾे खबो सॼे ॾे ज़ोर थो ॾे मैयत जूं पास में मिली थी वञनि दाहूं पुकारणियूं थो करे चीखा थो करे पर रब खे रहम नथो अचे नमाजी कबर में वने तो कबर कुशादी थी बणजेस दीद खुटे नजर खुटे पर कबर जी वेकरान नथी खुटे तो मां दुआ करण आयो हां अल्लाह हिन कोठ जे नंढड़न वॾड़न के मर्दन ऐं माइन के पक्को नमाजी करे आमीन त चओ न नमाजी थियो तॾे शेख सादी रहमतुल्लाह अलैह छा थो चए तो रोज़े महशर के जाम अल्लाह रोज़े महशर के जाम गुदाज बुअद अव्वली पुरसशे नमाज बुअद
क़यामत जो ॾींहुं थींदो सा गरंदो रहंदो रब पहिरों पुछा निमाज़ जी कंदुई ओ नौजवान ओ पोड़ा ओ हाजी ओ मौलवी हो पीर हो फकीर अल्लाह जो वास्तो ॾेई अर्ज़ कयाई तो बेनिमाज़ी थी न मर जा निमाज़ी थी मर जा कब्र में जे निमाज़ी थी पहुते त कब्र भी मुबारक ॾींदे त खटे आयो आहे हराए न आयो आहे मां ॾिसण में मिट्टी जो खॾो हाँ तुंहिंजे लाइ जन्नत जे बागनि मां बाग थी बणिजी पवां चो इंशाअल्लाह नमाज पढ़बी चो तो सही न 5 मिनट मानू कंहिं वटि अची साहु पटींदो आहे पाणीअ जो गिलास पी वेंदो आहे बि तारीफ़ कंदो यार फिलाणा ॾाढा भला वनी जो गिला करे वनी स्टाफ गिटे कुंडी ते वेही उते गांगरन जे होटल ते वेही चवे त वॾा निभागा हुजण हा जो पाणीअ जी सलाह बि न कई चवंदा मोचड़न जे लाइक़ मानी भी खाराई से साईं साईं भी कई से इज्जत भी ॾिनी से पोइ भी असांजी शिकायत कई बेली हिक माण्हू जी गिला थी थे ॻोठ वारनि जी गिला थी थे त बिगड़जो था हिक वेले जो इनकार कई सॼी ज़िंदगी खारायो थी सॼी ज़िंदगी प्यारियो थी उन रब जे दर ते नथो झुके उन साईं जे दर ते नथो झुके उनखे कावड़ त वॾी ईंदी हूंदी पर महबूब मुहम्मद करीम सां वाइदो कई जंहिंजे सदके सॼियूं वेठो आहे यार असां निभायूं वेठो आहे महबूब जे तुफ़िले सॼियूं वेठो थी कुझु शर्म ऐं लज ऐं गैरत पंज अंदर धार 5 वक्त निमाज़ी थी पोइ इंशाअल्लाह खुदा जो कसम तोखे लोॾो ई न ईंदो।